दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी पाण ॻाल्हायूं आहियूं ठटे ज़िले में मौजूद। हिते मूं अक्सर हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि ॾिठी आहे जेका तव्हां सां वंडियूं हूंदा। उहा इहा त 99% माण्हू हिते जो गुटको पान ऐं मैनपुड़ी जो इस्तेमालु थो करे। हिते जा माण्हू ॿुधाइनि था त वॾे में वॾी जेका हिते बिज़नेस आहे उहा आहे इन्हनि जी। जेको बि मैनपुड़ी पान या गुटको विकिरो कंदो आहे उन इलाही साथी मिल्कियतूं तय माना गॾु कयूं आहिनि। उहो त रहियो पंहिंजी जॻह ते पैसे कमाइण जो तरीक़ो, पर हिते जे माण्हुनि जो जेको नुक़सानु थियो आहे इन जो उहो ख़बर आहे कहिड़ो थियो आहे। मिसाल तौर हिते माण्हू खे अक्सर मूं ॾिठो आहे त ॾंद माण्हू खे ज़ाहिर ई कोन्हे। हिकमत लुकमान हकीम चयो त जेको माण्हू सुबुह जो निंड मां उथी बुर्श थो करे, वात थो साफ़ थो करे, छो जो वात सां ई असीं सभु शइ खाईंदा आहियूं जेका असांजे मादे में ईंदी आहे। उहा मूं हिते ॾिठो आहे अक्सर कंहिं बि माण्हू खे कोन्हे को ॾंद ख़तमु आहे, कैंसर थिए थी, हज़ारे बीमारियूं माण्हुनि खे थियनि थियूं हिते हिन मैनपुड़ी ऐं गुटके मां जेके थियूं आहिनि। वॾी ॻाल्हि इहा त चवंदा हिते जो घर में वेंदड़ नंढड़ा ॿार मायूं इहे सभु इस्तेमालु था कनि। सभु मालूम कंदासीं हिते जे माण्हुनि खां त उहो इहो वापराइनि छो था। इन में इहा अहिड़ी कहिड़ी शइ आहे। नंबर 2, इहो मैनपुड़ी ऐं पान ठहे किथे थो। जेकॾहिं दुरुस्त न आहे, इंसानी नुक़सानकार आहे त कैंसर चवंदा हिन मां थिए थी, ॿियूं अलाए केतिरियूं हिन मां मैनपुड़ी ऐं गुटके ऐं माए ऐं चूरे मां बीमारियूं थियनि थियूं। त पोइ इहो कीअं थो ठहे, केरु थो ठाहे, किथे थो ठहे, छो थो ठहे। जेकॾहिं इंसानी समाज लाइ नुक़सानकार आहे त घटि में घटि हिते जे माण्हू खे मूं ॾिठो आहे अक्सर 99% माण्हू इहो गुटको इस्तेमालु करे थो। हर 3 दुकान खां 4 नंबर दुकान ते इहो दुकान आहे ई आहे जेको मैनपुड़ी गुटके जो दुकान आहे। समाज में हज़ार क़िस्मनि जूं बीमारियूं थींदियूं आहिनि जेके समाजनि जा समाज ख़ुदि नुक़सानकार थींदियूं आहिनि साबित ऐं उहे समाज सॼा तबाह करे वेंदियूं आहिनि। हिन ज़िले में मूं अक्सर ॾिठो आहे त पान मैनपुड़ी गुटको चूरो माओ उन जा अलाए केतिरा नाला आहिनि जिन हिकिड़ा सॼा जा सॼा नौजवान ख़ूबसूरत नस्ल तबाह कया आहिनि। वॾी उमिरि जो माण्हू, नंढी उमिरि जो माण्हू, नौजवान तव्हां सां ॻाल्हाईंदो तव्हांखे अजब लॻंदो, खिली नथो सघे। खिले कीअं? वात वांदो हुजे त खिले न। ॾंदु ख़तमु आहे, मिर्च इस्तेमालु नथो करे सघे, गरम शइ मानी गरम शइ आहे मका मानी खाई नथो सघे। पान माना हिते जो माण्हू ॿुधाए थो त हर माण्हू घटि में घटि 300 खां 500 खां 700 रुपए जो हिकु माण्हू पान या मैनपुड़ी जो इस्तेमालु करे थो रोज़। हिकु माण्हू 500 या 700 रुपए जो रोज़ पान खाए थो। तव्हीं ज़िले जी आबादी हणो, केतिरनि अरबनि रुपयनि जो इहा शइ इस्तेमालु थिए थी। इहा जेका थिए थी, जेकॾहिं इहा एॾी वॾी नुक़सानकार आहे त पोइ छो थी थिए, केरु थो करे? सभ खां पहिरीं हिते जूं जेके एरिया आहिनि उहे जेके बंदिश लॻल आहे, ख़ुदि हुकूमत हिते बंदिश आहे, या पोइ बि हिते त सरेआम विकिरो थो थिए। मूं ॾिठो आहे आम अक्सर माण्हू खे मिले थो। माना आई तॾहिं माण्हू खे मिले थो न, वधि में वधि हे फ़र्क़ु पियो आहे थोरो महांगो थियो आहे सही, ओतिरो ई खाधो थो वञे। चवण जो मतिलबु इहो त जॾहिं इहो नुक़सानकार आहे इंसानी समाज लाइ, हिकिड़े नए नसुल लाइ, हिकिड़े वॾी उमिरि जे माण्हू लाइ, ॿियो इन नशे सां गॾु मूं हिते जो माण्हू ॾिठो आहे उहो अक्सर माण्हू तालीमी याफ़्ता आहे ई कोन। हिते जो स्कूल आहे ई कोन हिते, माना स्कूलनि जी ज़रगड़ सॼी सिंधी सूरत आहे, पर हिते कोन्हे। आउं ठठे ज़िले में मौजूदु आहियां ऐं आउं वेंदुसि समुंड वारे पासे। हींअर आउं रस्ते सां आयो आहियां त उन सॼी पट्टी जो पट्टी समुंड जी अचे हिकिड़े रोड में लॻी आहे। उहो रोड ताईं समुंड गी आयो आहे, हिन धरती खे पाणी मथे चढ़ी आयो आहे। उहो उन सां गॾु हिते जो माण्हू पैसे वारो बि आहे, छो जो हिते ज़बरदस्त क़िस्म जा फ्रूट थींदा आहिनि। अधु कराची ताईं जेका कराची में घटि जेका सब्जी वेंदी आहे, फ्रूट वेंदा आहिनि ऐं ॿियूं शयूं सभु हिन ज़िले जूं वेंदियूं आहिनि। इन करे हिते जे माण्हू जी जेका कंडीशन आहे उहा हिन बीमारियुनि नशनि में तबाह थियल आहे। हिते ठरो विकिरो थो थिए जेको हज़ारे नसुल सॼो तबाह कयो अथई, ऐं ठरो उहो ख़तरनाक आहे जंहिंमें 100 जे तादाद में हिक धक में माण्हू मुआ आहिनि हिते जा। पोइ बि थिए थो, ना हाल हुकूमतूं आहिनि, ना हाल इदारा आहिनि जेके हुननि ख़िलाफ़ न कार्रवाई था करे सघनि, न छा कार्रवाई आहे त हुननि ख़िलाफ़ भतो वधायो वियो आहे, जेको उहो भतो वधीक ॾियनि था ऐं उहे सभु शयूं साॻियो जो साॻियो विकिरो थियनि थियूं। हक़ मौजूद GSM असांजो वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल हरडोतरा खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन दॿाइजो, अॻिले वीडियो नोटिफिकेशन तव्हां ॾे पहुचाए सघो।